वाइटल बेहतरीन है। सिंध जा समूरा हिस्सा ऐं भाङा सोन आहिनि। थर, काछो, उत्तर, लाड़ ऐं विचोले सिंध जा समूरा इलाइक़ा ख़ूबसूरत आहिनि। सिंध जे कोस्तान जो जाबलू ख़ितो बि वादी कश्मीर ऐं KPK जे सियाहती मर्कज़नि खां हरगज़ घटि न आहे। जेतोणीकि सिंधु माथिरी जे सिलसिले सां जुड़ियल दादू, जामशोरे ऐं ठटे ज़िलनि जा जबल यानी कोस्तानी टकरियूं हितां जी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं इंसानी तारीख़ी इर्तिक़ा जो ओञाण बणियल आहिनि, पर सभ खां ख़ूबसूरत ऐं ऊचो जबल कारो जबल आहे। ही कारो जबल सूंह जे सैर सां भरपूर, कुदरती फितरती हुस्न जो शाहकार, आसमान जे बुलंदियुनि खे छुहंदड़ हिकु निहायत ई पुरसकून ऐं पुरकशिश जबल आहे, जेको कोस्तान में सिंधु माथिरी जी तहज़ीब सां जुड़ियल ठटे ज़िले जे जुमशाई रेलवे स्टेशन खां उत्तर तरफ़ लॻभॻ 40 किलोमीटर जे फ़ासिले ते मालमाड़ी लॻ यूसी कोस्तान में वाक़िअ आहे। ही जबल दादू ज़िले जे खीरथर ऐं कराची जे दंग सां पब जबल ऐं वरी हाड़ो ऐं हब जबलनि जे सिलसिले सां मिलंदड़ हिकु ख़ूबसूरत जबल आहे। कारो जबल खे कारो उड़ बि करे सॾीनि था ऐं कोस्तान जा जाबलू माण्हू वरी कारे जबल खे छपर बि करे कोठींदा आहिनि, जंहिंजो मक़सदु सीने वारो ऊचो जबल ऐं चौपाई माल लाइ चरागाह जो मर्कज़ी जबल आहे। चयो वेंदो कारे जबल खे कारो ओरे, उर्दू में काला पाड़ चवंदा आहिनि, सिंधी में कारो ओरे न चवंदा आहिनि। जो हिन पासे मुंहुं जेको असीं कारो ओरे चवंदा आहियूं आहे कारो जबल। कारो जबल हज़ारे साल पुरानी सिंध जी तहज़ीब जो, सिंधु माथिरी जी तहज़ीब जो हिकिड़ो तमामु बहितरीन ख़ूबसूरत नज़ारे वारो जबल आहे, जेको जबल असल में शुरू थिए थो खीरथर वारी रेंज खां, उनखां पोइ पब जबल हिन साइड ते जेको कांबो वारे पासे जेको आहे हितां शुरू थिए थो। हिन जबलू सिलसिले जी जेका ज़ंजीर आहे उहा ज़ंजीर हलंदे हलंदे अॻियां काठोड़ वारी एरिया खां अॻियां थी करे कराची वारे पासे वञे थी, जिथे हिन कारे जबल जी हिस्ट्री जे पुठियां असां वटि जेके सुठी तारीख़ जे अंदरि जेके वाक़ियात जेके मौजूद आहिनि, उते इहे वाक़िया बि मौजूद आहिनि त कारो जबल हमेशह बुज़ुर्गनि जो हिकिड़ो ॻण रहियो आहे, बुज़ुर्गनि जो ॻण रहियो आहे ऐं गॾोगॾु सिंध जूं मशहूर ऐं सुठियूं हिकिड़ी जंगजू क़ौमूं उन्हनि जो हमेशह हिते ॻण रहियो आहे, जिन हमेशह हज़ारे सालनि खां वठी हिते रही करे कारो जबल जे मथां पंहिंजो वसंदियूं क़ाइमु कयूं आहिनि। अॼु बि उन्हनि क़ौमनि जा जेके आसार हिते मौजूद आहिनि, बुज़ुर्ग जेके हिते मौजूद आहिनि, उन्हनि जो मज़ार हिते मौजूद आहिनि ऐं गॾोगॾु कारो जबल जो हिकिड़ो हिकिड़ो पत्थर जेको आहे, हिकिड़ी कुंड आहे, हिकिड़ो लक आहे, उहो वरी तारीख़ रखे थो। उहा तारीख़ सिंधु माथिरी जी तारीख़ सां गॾोगॾु 5000 साल पुरानी तारीख़ आहे। कंहिं ज़माने में सिंधु दरिया हितां वहंदो हो, उनखां बाद में सिंधु दरिया वरी उथल खाई करे वरी पुठी साइड ते वियो, यानी गाबो पट वारी एरिया वारे पासे वियो, पोइ हली हली करे हिन वक़्तु सिंधु दरिया असां वरी जेका माथिरी वारी आहे लाड़काणे वारी साइड खां हितां थी करे अची करे पोइ कोटड़ी वारी साइड तां डाउन स्ट्रीम हेठि जेको असांजो जेको ओशन आहे, सिंधी समुंड आहे, उते वञी करे छोड़ करे थो। ही कारो जबल जी एरिया न सिर्फ़ु असांजी तारीख़ जे हवाले सां मशहूरु आहे, बल्कि कारो जबल असांजी नेचुरल ब्यूटी जे हिसाब सां बि मशहूरु आहे, जिथे हसीन तरीन जेके कुदरत जा जेके फितरी जेके नज़ारा आहिनि उहे हिते
मौजूद आहिनि। असांखे ॾाढो अफ़सोस थिए थो त अॼुकल्ह दुनिया फितरत सां हथ चुरांद करे पई। ही कारो जबल असांजो हिकिड़ो विरसो आहे जिथे जेके मेगालिथ्स जेके मौजूद आहिनि, यानी जेके मायूं मौजूद आहिनि, उहे हज़ारे साल पुराणियूं अहिड़ियूं मायूं मौजूद आहिनि जिथे इंसान जी इर्तिका जा चिट्ठा ऐं खुला सबूत मौजूद आहिनि। आउं इहा दावत ॾींदुसि दुनिया जे साइंसदाननि खे उहे अची करे हिते पंहिंजी रिसर्च कनि ऐं इंसानी इर्तिका ह्यूमन एवोल्यूशन थ्योरी ते हिते बाक़ाइदे जेके क्लूज़ मिलनि था उन्हनि क्लूज़ जे हवाले सां अची करे उहे हिते चेक एंड बैलेंस करे ॾिसनि त हिते काफ़ी अहिड़ी जेके इंसानी इर्तिका जा जेके मुजारा आहिनि उहे मुजारा हिते दुरुस्त थी सघनि था। छो त हिते जबलनि जे अंदरि पथरनि में जेके निशानियूं जेके मुख़्तलिफ़ निशानियूं छपियल आहिनि के प्री कैम्ब्रियन दौर जो आहिनि के प्री जेके हिस्टोरिक जेके दौर आहिनि, इन्हनि निशानियुनि खे असां महफ़ूज़ करियूं ऐं गॾोगॾु इन्हनि निशानियुनि खे असां प्रिज़र्व करियूं ऐं इन्हनि जे मथां तहक़ीक़ करियूं। ही जबल जेको आहे सो दादू ऐं ठट्टो इन्हनि खे विरहाउ जे सिलसिले में अधु जो ठटे में अचे थो, अधु दादू में अचे थो। दादू हाणे फ्री थियो जाम शुरू चवनि था त खीर जबल जी शाख आहे त इहो इन करे त उतां खां इहो सिलसिलो टकरी जो हलियो पियो अचे ऐं हीअ आहे आख़िरी कारो जबल जेको वॾे में वॾो जबल आहे। इन खां पोइ वरी ॾखण तरफ़ ॾखण ओॾे तरफ़ जेके पहाड़ियूं आहिनि हिन खां नंढियूं आहिनि, नंढियूं थी से तक़रीबन वञी गिज़रीअ ते या उते वञी ख़तमु थो थिए। हिकु ॿ टकरी आहे अहिड़ी जेका समुंड में अची वई आहे, जीअं हसण पीर वारो तिड़ो उहो समुंड में ई आहे। त इन लिहाज़ खां ही कारो जबल जेको आहे सो ख़ासि करे चरागाह मालदार माण्हू उन्हनि जो वॾो अचो आहे। बलूचिस्तान में ॾुकारे पियो तक़रीबन 6 पनूं, उतां जा माण्हू वीचारा से उठनि ते चढ़ी ईंदा कारे जबल जे ओख जे मथां अची गह लहंदा लुड़ी उठनि ते ॿधी सो वरी वेंदा। हिते असांजा लोकल माण्हू जेके माल माणी जा इहे उन्हनि खे मने कंदा हुआ त हू इहो चवंदा हुआ त असांखे लसवेल जाम साहिबु उन मोकिलियो आहे ऐं इहो सिलसिलो सो तक़रीबन अॼु ॾींहुं हलंदो पियो अचे। हितां जा माण्हू इन जबल जे सहारे ते 12 महीना हिते गुज़ारीनि था। कारो जबल कोहिस्तान जो मरकज़ी जबल जी हैसियत रखंदड़ तारीख़ी जबल आहे जंहिंजे बुलंद तरीन चोटी ज़मीनी सतह खां अटकल 3500 फुट ऐं सतह समुंड खां लॻभॻि 6000 फुटनि जी ऊचाई ते आहे। इन जबल जो कुझु हिसो जामशोरे ज़िले में बि अचे थो ऐं उन मां निकिरंदड़ कुझु नंढियुनि टकरियुनि जो सिलसिलो कराची जे काठोर ताईं पहुचे थो।